ख़ैर ऐं शर छा आहे ऐं ख़ैर कीअं ईंदो ऐं शर कीअं ख़तमु थींदो। असां जेकॾहिं अल्लाह जे पाक कलाम ॾे गौर फ़िक्र कंदासीं त हर चीज़ असांजे साम्हूं खुली वेंदी ऐं हर शइ जो पतो पइजी वेंदो। अल्लाह ताला पंहिंजे मुक़द्दस कलाम में फरमाए थो वलतकुम मिनकुम उम्मतुन यदूना इलल खैर व यअमुरूना बिल मारूफ व यनहूना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां में हर हालत हर वक़्त हर टाइम अहिड़ो टोलो हुजे जो ख़ैर जे तरफ़ सॾे ऐं नेकीअ जा कम खणी तव्हांखे तब्लीग करे ऐं बुराईअ खां रोकण खे तव्हांजी लाइ कोशिश करे। इहे ई माण्हू जेके आहिनि फलाह पाईंदा ऐं इहे ई कामयाबु थींदा। हाणे इन जी आयत जो तफ़सीर वरी ॿी आयत में थो ॿुधाए। अल्लाह ताला फरमाए थो छा थो वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू मिन बाद मा जाअहुमुल बय्यनात व उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम। वरी उन जे ज़िद में अल्लाह ताला ॿी आयत। हाणे असां इन्हनि आयतुनि खे सिर्फ़ु सम्झणो त अल्लाह ताला चए थो तव्हां में हर हालत में अहिड़ो टोलो हुजे जेको नेकीअ तरफ़ सॾे ऐं बुराई खां रोके। हाणे उहो नेकीअ तरफ़ सॾण वारो टोलो चाहे बुरायूं चाहे बेअ छा आहिनि असां हर हिक खे ख़बर आहे। वॾे में वॾी बुराई उहा आहे त हिन सरज़मीन मूं अल्लाह आदुल आहे। आदुल चाहे थो अदुल ख़तमु थी वञे ऐं रुश्वत जी बाज़ार गरम थिए। छो त अदुल तॾहिं ख़तमु थींदो आहे जॾहिं रुश्वत मथे ईंदी आहे। हुक्मरान असांजा पुलिस रुश्वत खां सवाइ अचे नथी। सिपाही तंग ते बीठा आहिनि 10 रुपया बि खीसे मूं कढी था वठनि। उहो खीर आहे त उहो जेके खीर वारा अचनि था त उन खीर वारनि जी उहा चोरी बि खसे था वठनि लोटो बि खसे था वठनि। उहो बि खीर पीअनि था त घर खणी वेंदासीं। ॿुधायो त हाणे हिन मुल्क में अदुल इंसाफ़ किथां ईंदो? छो त उहे जेके फ़िरके वारियत में अल्लाह ताला फरमाए थो हाणे उहो अदुल कीअं ख़तमु थींदो। तव्हां उन्हनि वांगुरु न थिजो। हीअ टोलो तव्हांजो हुजणो घुरिजे। अल्लाह ताला चए थो इहो छो ख़तमु थींदो। वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू उन्हनि वांगुरु तव्हां कॾहिं बि न थिजो जिन फ़िरका ठाहिया टोला ठाहिया ऐं पाण में इख़्तिलाफ़ कयो। अॼु ॾिसो न हीअ क़ुर हक़ आहे। हिन सरज़मीन ते इख़्तिलाफ़ आहे न या न। हर फ़िरको पंहिंजे ते महू आहे न। अल्लाह ताला चए थो न कुल हिज़्बुन बिमा लदैहिम फ़रहून। हर टोलो पंहिंजे उन ॻाल्हि ते मुतमइन थी बीठो। तव्हां गौर फ़िक्र कयो नज़र कयो त आहे या न। हर फ़िरको तव्हांखे इहो ई चवंदो मिलंदो त मां हक़ आहियां। जंहिं वटि बि वेंदो तव्हांखे उहो इहो ई चवंदो त मां हक़ आहियां बाक़ी सभु ग़लति आहिनि। आहे या न। मगर उहे अल्लाह जे कानून जे लाइ महिनत कनि था रुश्वत ख़तमु करण जे लाइ निकिरनि था। जॾहिं पाण ते पवंदो छो त पाण त हाणे वॾा माण्हू बणिजी विया। पोइ पाण चवंदो आहे जे पंहिंजी उन्हनि खे हर शइ मिले थी ॿियनि ग़रीबनि सां उन्हनि जो वास्तो कहिड़ो। त हाणे असुल ज़ुल्म कंहिंसां थींदो आहे ग़रीबनि सां थींदो आहे। उन जे लाइ इहे केरु उन जा पकड़िया वेंदा उहे इल्म वारा आलिम। छो त अल्लाह जे रसूल इहो पैगाम आंदो उन जा वारस केरु आहिनि अल उलमा वरसतुल अंबिया। नबियनि जा वारस आलिम आहिनि। हाकिम न आहिनि बेदीन न आहिनि सरदार न आहिनि वॾेरा न आहिनि कामोरा न आहिनि। केरु आहिनि आलिम। हाणे आलिमनि फ़िरका ठाहिया। अल्लाह ताला चए थो पोइ हिननि फ़िरका ठाहिया फ़िरका ठाहे दीन खे ख़तमु कयो। हाणे इहे माण्हू जेके आहिनि अल्लाह ताला चए थो अज़ाब में हिननि जे लाइ वॾो अज़ाब हाणे तव्हां ॾिसो न अंदाज़ लॻायो न क़ुर ते यार गौर फ़िक्र कयो। अल्लाह ताला चए थो इहे फ़िरकनि वारा अज़ाब में आहिनि छो त मुंहिंजे कानून खे ख़तमु करे छॾियो। हिन सरज़मीन ते मूंसां शरीक करे छॾियो। ग़ैर जो कानून आंदो शैतान जो कानून आंदो। मां चयो चोर जो हथु कपे वञे शैतान चयो न चोर खे कुर्सीअ ते विहारियो। हाणे कानून कंहिंजो हलियो अल्लाह जो या शैतान जो। मिलावट थी वई शिरक थी वई। अल्लाह जे मुल्क में असां शिरक कयोसीं। असां शिरक खे कॾहिं बि सम्झो न आहे तौहीद खे सम्झो न आहे। अल्लाह ताला चए थो मल्लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल काफ़िरून। जो अल्लाह जे बणाए हुए कानून को ज़मीन ते ॿियो कानून आणे थो इहे ई त काफ़िर आहिनि। हाणे ॾिसो असां कंहिंजे कानून खे आंदो थिए हिते छा थो हले। चोर कुर्सीअ ते वेठो आहे
जेकॾहिं को फरियादी वञे थो त पहिरियों त हुनखे मस खां वठी कलम खां वठी सभु गैस आहे। ॾिसो गैस हिते हले थो, गैस वारनि खे नौकरी छो ॾिनी आहे त तव्हां घर घर वञी सर्वी करे हर हिकु घर में गैस ॾियो। ऐं अॼु उहो गैस जेको आहे उहे माण्हू तड़पनि था ऐं रोड बंदि था कनि। इहे छाजे लाइ कनि था? हुननि जी पघार छाजे था वठनि? छो त आलम चुप थी आहे। आलमनि जी आवाज़ बंदि करे छॾियो। बिजली आहे, बिजली सॼी चोरी थी हले। उहा बिजली जेकी आहे, बिजलीअ खे उहो केरु हुननि जॾहिं हुननि खे नौकिरी आहे त घर घर वञे हर हिक खे ऐं इहो रुश्वत जो सिस्टम बंदि करे हर हिक खे इहो शइ ॾियनि। पुलिस जो कमु आहे त हर हिक खे इंसाफ़ ॾियनि। सिपाही त किथे 10 रुपया बि न छॾे। ओ मुंहिंजा भाउ, इनखे केरु बंदि कराईंदो? इहे आलम विकिजी विया, हिननि फिरका ठाहे हिननि खे बंदि करे छॾियूं ऐं इहो ई चयूं त असां हक़ ते आहियूं ऐं ॿियो को बि हक़ ते कोन्हे का। अॼु अखियूं ॿूटियूं सुजाॻ ॾियो, सिंधियो सुजाॻ थियो। छो ऊंदाहि में पिया आहियो, निंड में पिया आहियो? कॾहिं सुजाॻ थींदो? रोड बंदि करण में, ग़रीबनि खे आज़ादु ॾियण में। हाणे मां अचां पियो त हे रोड बंदि हुयो, हेॾो बि माण्हू बंदि। ऐं मूंखे एतिरो रोअण अचे पियो जो औरतूं जेके आहिनि उहे परेशान हुयूं उहे, ऐं एम्बुलेंस आई उनखे बि मोटाए छॾियो। छो? गैस असांखे नथो मिले। अड़े गैस नथो मिले त गैस जी ऑफिस जो घेराव कयो न, उन्हनि जो घेराव कयो, उन्हनि खे ख़बर पए। जेकॾहिं ऐं उन्हनि सभु इल्म वारा माण्हू बि वेठा हुया। मूंखे ॾाढो ॾुखु थियो त अॼु असांजा इहे आलम जेकॾहिं इन्हनि माण्हुनि कामोरनि जा गर्दन पकड़नि, बेरोकरोट खे पकड़नि, वॾे रिचाई खे पकड़नि, ज़ुल्म जी हथ पकड़नि त हिननि मूंतां भली जाए रोड बंदि कयो, ग़रीबनि मिसकिननि खे आज़ादु न कयो, मरीज़ मरी वञनि। यानी त जो जहिड़ो ग़रीब सां ॾाढे सां तव्हां पुॼी न सघंदो न। ॾाढे खे तव्हां छा कंदो? उहो ई त ॿ ॾंडा हणी तव्हांखे अंदरि करे छॾींदो। जहिड़ो ईंदो पुलिस फौज ईंदी त ईअं रोड छॾे ख़ाली थी थो वञे, सुकून सां रोड हले थो पियो वञे। रोड बंदि करण में कहिड़ो फ़ाइदो जो डंडा बि खाओ, गारियूं बि खाओ, मोचड़ा बि खाओ। तो मुंहिंजा अदा अखियूं पटियो। इन्हनि फिरके वारनि को हक़ हिकु थियो, छो त अल्लाह जो क़ानून आहे, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू। अल्लाह जे रस्सीअ खे मज़बूती सां चिंबड़ो ऐं दुनिया में इहे फिरका न कयो। अल्लाह खे नापसंद आहे। इन्नल्लज़ीन फ़रक़ू दीनहुम वकानू शिया लस्त मिनहुम फ़ी जे। ए मुंहिंजा महबूब, जंहिं बि फिरका कया ऐं टोला टोला दिया, तुंहिंजो हुन सां को बि वास्तो न। हिननि जी जाइ जहन्नम आहे। मां ॼाणा, इहे ॼाणे। इहे कॾहिं तव्हांखे दिलासो था ॾियनि, तव्हांखे जहन्नम वारो रस्तो था ॾसनि, जन्नत वारो नथा ॾसनि। ओ मुंहिंजा भाउ, सुजाॻ थियो, फिरकनि खां निकिरी करे। असांजो अल्लाह हिकु आहे, क़िबलो हिकु आहे, रसूल हिकु आहे, किताब हिकु आहे। असां छो इन शैतानी शयुनि में लॻी करे हिन सरज़मीन ते बेइंसाफ़ी अदुल इहो ख़तमु कयो आहे। बेइंसाफ़ी हर जॻह हले थी, रिश्वत हर जॻह हले थी। ऐं वॾो वॾो जेको आहे मुअज़्ज़िज़ माण्हू बि रिश्वत खां बची नथो सघे। रिश्वत मजबूरी अहिड़ी बनी वई, कूड़ गोता नथो हली सघे। अहिड़े मुल्क में ओ ख़ुदा रा सुजाॻ थियो, सुजाॻ थियो। हिननि जा गर्दन पकड़ियो। हिकु ॿिनि माण्हू जो न आहे जेतरे सभु तव्हां कठे न थींदव, मिलंदव न। मिली करे हिन ज़ुल्म जो अलाए मुक़ाबिलो कयो। उथो, सुजाॻ थियो। वञा मां विकामी, इहो कीअं थींदो? क़बूल ऐं ग़ुलामी, इहो कीअं थींदो? लॻाए दामन ते दाब गद्दारीअ जो अचे थिया, उन्हनि जो सलामी, इहो कीअं थींदो? मां तव्हांखे हक़ जी ॻाल्हि ॿुधायांव थो ऐं मां सम्झां थो मूंखे को बि लिफ्ट न आहे। छो त मूं वटि न एतिरे क़दुरु जो मूं वटि को हिकिड़ो माण्हू मूंसां गॾु निमाज़ पढ़ण जे लाइ बि तयारु न आहे। छो त हक़ जी ॻाल्हि को हर को बेज़ार आहे। फिरका आहे न, फिरकनि मां केरु निकिरंदो? मां पुछां थो त बाबा तव्हां हिननि खां पुछो त तौहीद छा आहे? छा में अलाह सां शिरक कयो थो वञे? उहा छा आहे? अल्लाह जी हिकिड़ाई छा आहे? अल्लाह खे सारी दुनिया हिकु करे मञे थी, उहा हिकिड़ाई छा आहे? यहूदी बि मञनि था, नसारा बि मञनि था, ईसाई बि मञनि था। छो त क़ुर खे तव्हां पढ़ियो ई न आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, जेसि ताईं तव्हां मके जे मुशरिकनि जे अक़ीदे खे न सम्झंदव त दीन खे ड्राहे छॾींदव। छो त क़ुर उन्हनि ते नाज़िल थियो। तो मुंहिंजा भाउ, सुजाॻ थियो। हिननि खां निकिरो, निकिरी करे हिन सरज़मीन ते अदुल खे क़ाइमु करण जे लाइ कोशिशि कयो। तव्हांजी हर शइ सवारजी वेंदी।